Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरा से सांझी मेरे ठाव को दिया मुझे खिलाफ तो रह सकता ने गलती थी भाई दातू मां काथे वो दान ॾियण चाहिया यो रोलुओ सलाह ॾिनी मूंखे आइंदा जेकॾहिं रह सके दान निये थो न तव्हां जो कब्रू हिन घर में ठाहींदुसि रह सके दाह त ॾिन निभागा कंहिं जाइ जा बुढ़ी मरो मां चवे थी बुढ़ी मरो ख़बर तू भी मुड़स थियो आई हा दातू तुंजी ज़ाल जे सामू तोखे घर वेठे पादर हणी वयो आहे हा फादर किथे आ दे भाई बस ये बड़ी थोड़ो धिक्को ॾिनो अथसि बस हा धिक्को तो ॾिने बई बुढ़ी मरो मां चवे थी अञा पादर कोन लॻाइन हा कीअं लॻंदा आहिनि पादर ॿुधाए मूंखे मितेरी ॻाल्हि खे सम्झ असां हूं शरीफ़ माण्हू ये हिन लोफर तॾहिं त घर में घिरी ॾिसे थी न बेइज्जती करे विया जे हुजऊं आ ॾाढा त बदिलो न वठूं न सुभाणे इहो दातू तव्हांजे साम्हूं अची मुंहिंजी बाह में हथ विझे पोइ छा कंदे ॿुधाए मूंखे हा आहे तो में एतिरी गैरत जो दातू सां विड़ी पई माण्हू गरीब ज़रूर हुजे पर बेगैरत न हुजे अदालीमा सब्र कर खबर सब्र कर सब्र जा भांगा मिठा मिलंदा थींदा अदालीमा ये सब तुझी सलाहुनि जे करे थियो आहे न तू अहिड़ियूं सलाहूं ॾे हा न इहो दातू असांजे घर में घिरे आहे असुल अहिड़ी थी कावड़ चइजो बस हाणे बस ठहियो या कावड़ी न दातू लाइ बचाए रख होर तू चवी थी तो सांवल जी शिकायत न कयूं पर जेस ताईं सांवल जी शिकायत बाबा बचल के न कंदासी बाबा बचल जो सांवल मथा जोर न पवंदो न तेस ताईं सांवल मुखे मुड़ी भी न ॾिसंदो पोइ अचे बाबा बचल तू उन सां ई सांवल जी शिकायत कजाए शिकायत करण जी आदत त तुंहिंजी आहे मां कॾहिं बि सांवल जी शिकायत न कंदसि पोइ भली सांवल मूंसां सॼी ज़िंदगी रुठो रहे तोखे जेका भी शिकायत करणी आहे बाबे बचल खान सां कजाए मां तोखे कोन थो रोकियां सांवल मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध सांवल मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध तूं पूरो मूं पंहिंजे कननि सां ॿुधो आहे त तूं मूमल खे बि भड़काई पई सांवल मूं ते यकीन कर तो जेको बि ॿुधो आहे उहो ईअं नाहे सांवल मूंखे ख़ुदा पाक जो कसम आहे मां अॼु ताईं कॾहिं बि मूमल खे नाहे भड़कायो बस सूर बस सफाई ॾियण जी का बि ज़रूरत न आहे मां पंहिंजे कननि सां ॿुधी चुको आहियां जेकॾहिं मां न ॿुधां न पोइ तुंहिंजे मथां एतबार करे वञा होर मूं तोखे छा सम्झो ऐं तूं छा निकिती है जेस ताईं बाबा बचल खान सां शिकायत न कंदासीं न तेस ताईं सांवल जो रवैयो ईअं ई रहंदो मूमल हाणे मुंहिंजी पचर छॾ खणी जेको वणे वञी कर कंहिं बि कम में हाणे मां तोसां साथ न ॾींदसि होर अञा त इहा शुरूआत आहे अॻिते ॾिस त मां छा थी कयां सादिक तू असांजे पोयां पेरो खयूं थो वठी पर हक़ीक़त इहा आहे त तुंहिंजी छोकिरीअ जी असांखे का बि ख़बर कान्हे का सादिक जे तूं चईं त पीराणो तोखे पेर धुर करे ॾींदो छो त पीराणो जंहिंजो खणे पेर तंहिंजो ख़ुदा करे ख़ैर पीराणा मां अञा एतिरो मोहताज न आहियां थियो तव्हां ॿिन्ही जो सहारो वठां तूं मोहताज नाही त पोइ असांजो पीछो छो नथो छॾी वञी करम खान जो पासो वठ छोकिरी जो पेरो खरो उते मिलंदी असांजे पोयां रुलण मां तोखे कुझु कोन मिलंदो दादू ॻाल्हि त ॿुध जॾहिं तव्हां ॿई ॼणा मुंहिंजा ॾोहारी न आहियो त पोइ मुंहिंजे वजूद खां तव्हां ॿई ख़ौफ़ज़दा छो आहियो ख़ौफ़ज़दा तोखां ख़ौफ़ज़दा कोन्हूं के एहसास तो थे असांखे
त किथे छोकिरी जा कातिल बची न वञनि। भले वॾो अहसास था रखो तव्हां ॿई ॼणा मुंहिंजो। अदा सादिक तूं खणी असांखे कुझु बि सम्झी, पर यार असां तोखे लाचार ॾिसी नथा सघूं। वीराणा ॻाल्हि ॿुध गौर सां, न ही मां कमज़ोर आहियां न ही लाचार आहियां मां। अदा भुल हुजेव अॼु बि मूं में एतिरी ताक़त ऐं हिमत आहे तव्हांजे निड़ीअ ते लत रखी साह कढी सघां थो। पोइ देर छा जी आहे, असां तुंहिंजे साम्हूं बीठा आहियूं, अचु कयूं ज़ोर आज़माई। दादू तव्हां ॿिन्ही जा भाग भला आहिनि जो मूंखे तव्हां ॿिन्ही जे ख़िलाफ़ को बि सबूत हथ अची न सघियो आहे। जंहिं ॾींहुं न मूंखे सबूत मिलियो उन ॾींहुं मुंहिंजो ॾंग तव्हांखे लॻंदो ऐं सादिक जो ॾंग कारीअ खां वधीक ज़हरीलो हूंदव। निड़ीअ ते लत रखी ज़ोर हिकिड़ो ॾींदोसांव, खुरड़ी हिक। हिन जो त असां मां शक ख़तम थिए ई कोन थो। भले वते खुरड़ियूं हणंदो, वरंदुसि कुझु बि न। हरिया अदा लीमा चवां थो त हिन ॾातूअ जो कुझु कर। ॾातू मुंहिंजी ॻिचीअ में पइजी वियो आहे, मूंखे हिन ते अहिड़ी थी कावड़ अचे। अदा हाणे तूं ॿुधा त ॾातूअ जो मां छा थो करे सघां? अदा लीमा हिन ॾातू ऐं पीराणे मां जान छॾाइण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे त असांखे सादिक खे ॻाल्हि करणी पवंदी। पोइ ॾिसजांइ सादिक हिन ॿिन्हिनि खे पूरो करे छॾींदो, पोइ तुंहिंजी ऐं मुंहिंजी जान छुटंदी। अदा ख़बर जेकॾहिं न ईअं कयोसीं त पैसा पाण खे कोन मिलंदा। ॾातूअ खे जे पैसा ॾियणा हुजनि हा न त न असांखे एॾो रुलाए हा न एॾो इंतज़ारु कराए हा। अदा तूं थोरो सम्झ, इहो ॾातू तूं ऐं मूंखे बेवकूफ़ थो बणाए। अदा ख़बर आख़िरी दफ़ो ॾातूअ खे चई था ॾिसूं, जेकॾहिं पोइ पैसा न ॾिनई न त पोइ सादिक खे सभु कुझु सच ॿुधाईंदासीं। अदा लीमा ठीकु आहे, तूं चवीं थो त भली ॻाल्हाईंसि, पर ॿुध इहो ॾातू असांखे मारे सघे थो, पैसा कोन ॾींदई। अदा तुंहिंजो साह न वञे, हाणे ॾातू न मूंखे जिथे बि प्रोग्राम ॾिनो उते मां वेंदुसि, मां या त पैसा खणींदुसि या भले हू मूंखे मारे छॾे। जेकॾहिं मां मारिजी वञा न त ॾातूअ ते मुंहिंजे मरण जो केस दाख़िल कराइजां। इहा सलाह ठीकु आहे अदा, जे पैसा न मिलिया त ख़ैर आहे, तो मां त जान छुटंदी न। हा अदा तोखे बि कदुरु पोइ पवंदो जॾहिं मां मरंदुसि। अदा लीमा ये न चओ मुंहिंजा भाउ, तोखां सवाइ मुंहिंजो केरु आहे? 100 साल जीअंदे अञा। बाबा सांवल, मां कुझु ॾींहंनि खां इहो महसूस करे रहियो आहियां त तूं निकाह खां पोइ कुझु खफ़ा रहण लॻो आहीं। पर करम ख़ान गार विझी वियो, इन करे मुंहिंजा होश हवास बि ख़तम थी विया। ऐं हाणे इहो महसूस कयां पियो त मां पंहिंजी अना में अची ग़लति फ़ैसिलो कयो। न बाबा साईं, तव्हां कुझु बि ग़लति फ़ैसिलो न आहे कयो। तव्हांखे जेको मुनासिब लॻो तव्हां उहो कयो। जे तूं इन फ़ैसिले खे ग़लति थो सम्झी तो उनखे सही करे ॾेखार पुट। पंहिंजो घर संभाल, मां तोखे ख़ुशि ॾिसण थो चाहियां। बाबा साईं, वरी बि मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि त तव्हांखे मुंहिंजे तरफ़ खां का बि शिकायत ऐं को बि अहिड़ो मौक़ो न मिले। जे सच पुछी सांवल त जेसि ताईं तूं मुतमइन नथी थिए मां पाण खे माफ़ न करे सघंदुसि। बाबा साईं, मूं चयो न त तव्हां को बि ग़लति फ़ैसिलो न आहे कयो, पर मूंखे पंहिंजो पाण खे संभालण लाइ कुझु वक़्तु त लॻंदो न। हा बाबा, तव्हां बि पंहिंजी जाइ ते बिल्कुलु सही आहियो। ओचितो तव्हांजी ज़िंदगीअ में हेॾो वॾो हादसो आयो। तव्हांखे पाण संभालण लाइ
कुछ वक्त ॾिजे थो बाबा। बाबा साईं वरी भी मां कोशिश कंदुसि त मुंहिंजे तरफ़ खां तव्हांखे का बि शिकायत न मिली। हा पुत्र, मूंखे तो मां इहा ई उम्मीद आहे। वरी केॾांहुं पियो वञी? वञा थो हूर जे घर, हूर जा हाल ॾिसण। उते वञी थाप करण जी का बि ज़रूरत न आहे, घटि वधि न ॻाल्हाइजां उते। माथा फकरण कोन थो वञा, न्याणीअ सां ॾुख सूर ओरण थो वञा। असांजे करे हुन वेचारीअ जे मथां जेका क़यामत किरी आहे न, उहा ख़ुदा खे ख़बर आहे, ऐं हुनखे दिलासा ॾियणो असांजो फर्ज़ आहे। तुंहिंजे मुंहिंजे दिलासे ॾियण जी हुनखे का बि ज़रूरत कान्हे, वो पाण समझदार आहे, हर ॻाल्हि खे मुंहुं ॾेई वेंदी। हा, बाक़ी जेकॾहिं तोखे चांहि जी ज़रूरत आहे ऐं मानी खाइणी अथई, इन बहाने सां वञी करे किसा उते कुटींदे, त इहा ॿी ॻाल्हि आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न, पोइ मठ करे ते वेही रहो। तूं माई आहीं या मुसीबत आहीं, तोखे कंहिंजो बि एहसास कोन्हे। वञी खड्ड में पो तूं ऐं तुंहिंजी छोरी मूं कई तोबा बोबा न कर, मठ करे ते वेही रहो। चांहि बि मिली वेंदई, कमु त लाहिया पोइ चांहि ठाहे थी ॾेई। का नथी खपे तुंहिंजी चांहि, कोन थो वञा ॿाहिरि, धूड़ थो पायां हिन घर में वेही। अॼु छा छोरो ऐं छोरी ॿाहिरि घर का विया आहिनि, तोखे वात हण जो वक़्तु मिली वियो, हाणे उन्हनि सां नथी पुॼी सघीं, सभु कसरूं अचे मुंहुं मां थी कढी आहे, इएं न? हा हा, वांदी आहियां न, मूंखे वात हणण जो शौक़ु आहे, सॼो ॾींहुं मुंहिंजी बड़ पई पए। बाक़ी तूं वही से ॾाढो गुगदाम वेचारो वात सिबियो वेठो आहीं। मां खणी केॾो बि वात हणां न, पर तो जहिड़ा ॾंभ ॾियणो कोन सिखियो आहियां। माण्हू भली नमाज़ पढ़ण लाइ मस्जिद ॾे वञे, पर तूं अहिड़ा छो चंडी ॾींहं जो वञी थिया। ख़ैर, मूंखे ख़बर आहे, मूंखे सॼी ख़बर आहे, जेको तूं 5 वक़्तनि जो निमाज़ी आहीं, अहिड़ा झटका हण जो करे तुबार त करीं। दादू, तो असांखे ॾाढो तंग कयो आहे, हाणे साफ़ साफ़ ॿुधा त पैसा ॾी थो या न? कोन थो ॾियां पैसा, छा कंदो? अदा ख़बर, हाणे हल त हली सादिक खे हक़ीक़त ॿुधायूं ऐं रईस बचल खान खे। हल अदा हल, इहे ॿई ईअं कोन मिलंदा, मूंखे त न ॿिन्हिनि ते अड़ी थी का। अरे हेॾे जो मोतबर खान, हेॾे जो छा खपनव? पैसा। तव्हांखे पैसा खपनि न ॿिन्ही खे? ओए त तव्हां ॾियण ई नथा चाहियो न, ॿई बदनाम थियण था चाहियो, कीअं था ख़बर? सही थो चईं अदा। ठीकु आहे, त पोइ सुभाणे हुन जाइ ते अची वञिजो। कहिड़ी जाइ ते अचूं? केलनि वारे बाग खां जेकी ओलह पासे सिम आहे न, उते पन वारे पासे बीहजो। असां कंहिं वक़्तु बि अची वेंदासीं। ऐं पक सां अचिजो, न त पोइ असां ते मयार न ॾिजो भई। ठीकु आहे, असां उते पहुची वेंदासीं। हलिया दानिया सीधा दादे इन्हनि खे। अदा तो खण ॻाल्हि त हाणी गिचीअ में थी पए। रणा, सुभाणे जेकॾहिं मारियो मान न भिनी त लठिन सां अहिड़ो त 100 कंदोसान, जो पैसनि घुरण जी ॻाल्हि ई कोन कंदा। अदा तूं खण, जे हिननि ॿिन्ही खे मारियोसीं न, त बचल खान जो पूरो शक असां ॿिन्ही जे मथां अची वेंदो। हुननि सां ताती अहिड़ी कंदुसि त बचल खान खे दां ॾियण जे लाइ बि 1000 दफ़ा सोचींदा। अथ ई ॿई वॾा ममड़ा, बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी आहे। ॼणा असां वटि एतिरा पैसा आहिनि कोन जो हिन निभागनि खे ॾियूं। हाणे मशीन त पैसनि ठाहिण वारी असां वटि आहे कोन, ही निभागा सम्झनि कोन था इहा ॻाल्हि। कमला ॾुखियो दौर तो हले, अड़े साईं मज़दूर खे मज़दूरी नथी मिले, महांगाई चोट चढ़ी वई आहे, माण्हू वञे त वञे काॾे, अलाए छा थींदो। कमला, भगवान जो ॾिनल सभु कुझु असां वटि आहे, पर कुझु अहिड़ा ग़रीब बि आहिनि जेके हिकिड़ो वेलो खाइनि था त हिकिड़ो वेलो वेहनि था, उन्हनि वटि त वीचारनि वटि बनी बाड़ो बि कोन्हे। कमला मालिक सभिनी खे ॾींदो, ख़बर अथई मालिक जो कानून कहिड़ो आहे? बुख ते उथाड़े त सघे थो, सुम्हारे नथो सघे बुख ते। दया सभिनी ते मालिक जी। मुर्शिद लतीफ़ जो बैत ॿुधो नथी, जनी डांद न बिज तन पिण तुंहिंजो आचरो। ही मालिक पंहिंजी मखलूक खे प्यार ऐं मोहबत सां ठाहियो आहे, उनजी भलाई बि मालिक ई कंदो।
कंहिंखे कोन छॾींदो, सभिनी ॻाल्हाईंदो, रिज़्क़ रोज़ी मालिक सभिनी खे ॾींदो। गोद असांजी सुनी आहे, इहो दर्द दिल खे वकोड़े वेंदो आहे। किथे ईश्वर असां खां नाराज़ त न आहे? कमला, ईश्वर पंहिंजे बंदे ते नाराज़ कीअं थींदो? मालिक त मालिक आहे न। चिंता न कर, भॻवानु भलो कंदो। मन जी राणी जेकॾहिं मुक़दर में लिखियलु आहे न त मालिक ज़रूरु ॾींदो। पर जे भॻवानु ईअं ई थो रखे, जंहिंमें हू राज़ी आहे त उहा मालिक जी मर्ज़ी आहे। असां राज़ी आहियूं, आख़िरी दम ताईं राज़ी रहंदासीं। भला तूं खणी ॿी शादी करे छॾ। राम कमला, कमला तूं ही कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करीं? अड़े साईं, कुझु गुज़री आहे, कुझु गुज़री वियो। तो जो हूंदे मां ॿी शादी कयां? औलाद जे लाइ त सभु कुझु करे सघिजे थो। न कमला, भला जे नसीब में ई न आहे त औलाद किथां थींदी? चार शादियूं कयां न, मुक़दर में न आहे त औलाद कोन थींदी। पर जे मालिक दया करे ऐं राज़ी थी पए त कमला तुंहिंजी को ख़ुशाई थी सघे थी। बाक़ी जेकॾहिं इजाज़त ॾियनि त पोइ मां ॿी शादी कयां। तूं त मुंहिंजे सिर जो शाही आहीं। जेकॾहिं तूं ॿी शादी करणु चाहीं थो त भली कर, मुंहिंजी तोखे दिलशा इजाज़त आहे। बचल खान, तव्हांखे त ख़बर आहे त मुंहिंजो मूमल खां सवाइ ॿियो को बि औलाद कोन्हे ऐं मां नथो चाहियां त मुंहिंजे मौत खां पोइ मुंहिंजी पूरी मिल्कियत ते करम खान कब्ज़ो करे वञे। ऐं इन करे मां पंहिंजी पूरी मिल्कियत मूमल ऐं सांवल जे नाले करणु थो चाहियां। सुबारा खान, अल्लाह तव्हांखे वॾी हयाती ॾींदो। मां त चवंदुमि इहा जल्दबाज़ी न कयो। का बि जल्दबाज़ी नथो कयां बचल खान, इहो मां सोचे सम्झी फ़ैसिलो कयो आहे। इन लाइ सांवल जी रज़ामंदी पुछणु आयो आहियां। हाणे जीअं सांवल खे तव्हां चवंदो उहे हू कंदो ऐं तव्हां हुनजी पंहिंजे पुट जी इज़त कंदा आहियो ऐं मूंखे बि हू पंहिंजे पुट जी आहे। बाबा सोबारा, इहो त तुंहिंजो वॾपिणो आहे जो तूं पंहिंजी न्याणीअ वांगुरु सांवल खे बि पंहिंजो बच्चो ई सम्झे थो ऐं हुनखे जीअ में जायूं ॾिए थो। इन करे मूंखे इहो बि ॾुख आहे त सांवल मूं ॾांहुं अचण ई न चाहियो। सोबारा खान, वक़्तु वॾो मरहम आहे ऐं मूंखे उमेद आहे त वक़्तु गुज़रण सां गॾु सांवल जे दिलि मां अव्हांजी नफ़रत ज़रूरु ख़तमु थींदी ऐं हू अव्हांजी एतिरी इज़त कंदो जेतिरी मुंहिंजी कंदो आहे। पर मूं वटि वक़्तु न आहे बचल खान। इहो करम खान कॾहिं बि मूंखे ख़तमु करे सघे थो। बाबा, जॾहिं तव्हांखे करम खान मां एतिरो ई भउ आहे त तव्हां हुन सां सभु वास्ता ख़तमु छो नथा कयो? बचल खान, करम खान सां वास्तो ख़तमु करण खां पोइ हू मूं लाइ वधीक ख़तरनाक बणिजी सघे थो। इन करे करम खान सां रहणु मुंहिंजी मजबूरी आहे।
बाक़ी दिल में करम खान लाइ नफ़रत भरियल आहे। सोभारा बाबा तव्हां घबरायो न, बहितर थींदो। अल्लाह पाक पंहिंजो रहम फरमाईंदो, सभु बहितर थी वेंदो। तव्हांखे कुझु घुर्जे छा? जी पूरा मानी त खणी अच। खणी थी अचां। मानी खाओ। पूरा पानी त ॾे। पानी भी खणी थी अचां। होर खे पंहिंजे रस्ते तां हटाइण एतिरो आसान त न आहे। अहिड़ो को कमु करणो पवंदो जीअं सांवल जे दिलि में होर जे लाइ नफ़रत वेहिजी वञे। उन लाइ मूंखे छा करणु घुरिजे? सांवल ही ॾिस, हीरो माल मां तुंहिंजे लाइ पंहिंजे हथ सां भरियो आहे। न न हाणे न, हिन में अञा कुझु कम रहियल आहे। जॾहिं पूरो मां तयार करे वरितो पोइ तोखे ॾींदमि। पूरा तुंहिंजी हर निशानी खे मां पंहिंजी हिन दिलि सां साड़ींदो आहियां। चांहि न पीअंदव छा? उताक त थी अचां, पोइ गजी था पियो। ठीकु आहे न? ठीकु आहे। होर जी त हर निशानी खे पंहिंजे दिलि सां लाहे थो, बाक़ी मूंखे त पंहिंजी पेरनि में बि जाइ नथो ॾे। हाणे सांवल जे पेरनि खां वठी दिलि ताईं मूंखे पहुचणो पवंदो ऐं होर खे पेरनि में आणणो पवंदो। दे ख़बर मिटल कहिड़ी ख़बर खणी बाबा साईं सोभारो रोज़ बचल खान जा चक्कर पियो कटे, पर ख़बर नथी पए त हुनजे मन में छा आहे। सोभारो जेकॾहिं बचल सां ठाह न करे हा त असां मूमल खे बि मोटायूं हा ऐं बचल खां संग चटीअ में बि भरायूं हा। हाणे छा सोभारो बचल खान खे बेवकूफ़ बणाए सघे थो? इहा ई त ख़बर नथी पए त सोभारो बचल खे बेवकूफ़ थो बणाए या वरी असांखे तो बेवकूफ़ बणाए। उनजे करे सोभारे जे हर कदम जी ख़बर रखणी पवंदी, उनजो ओंत वठ त आख़िर सोभारे जी दिलि में आहे छा। जैसा सोभारो मूंसां दिल जो हवालो कॾहिं बि कोन कंदो, पर हा इहो कम पप्पू करे सघे थो। इहो मां बि ॾिसां थो त पप्पू सोभारे जे घणो वेझो थींदो थो वञे। हाणे सभ खां पहिरियां इने पप्पूअ जी निड़ीअ ते लत मां पाण रखंदुसि। पोइ जेको हुकुम हुजे बाबा साईं असांजे लाइ। तव्हां हाणे हीअं कयो, पप्पूअ खे कहिड़े बि तरीक़े रिझाए मूं वटि वठी अचो, पर हा इन ॻाल्हि जी ख़बर सोभारे खे न पवे। ठीकु आहे साईं, जेको तव्हांजो हुकुम। पर हिकु ॻाल्हि ॿुध, सोभारे जो शक तो मथां न पवे
छो त सोभारो वॾो शातिर दिमाग़ आहे, पोइ हू सम्झी वेंदो ऐं पप्पूअ सां पंहिंजी दिलि जो हवाल कोन कंदो। रुगो हिकिड़ो दफ़ो इहो सोभारो खुली मुंहिंजे साम्हूं अचे, पोइ इन सोभारे खे ख़बर पवंदी त करम खान खे बेवकूफ़ बनाइण जो अंजाम छा थींदो आहे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।